अस्सलाम नाज़रीन, मेहरान टीवी में भली कार मां हां मुबशर सोलंकी। सबका पहिरीं एक नज़र हेडलाइन ते। बलूचिस्तान में 12 इलाकनि में बैंकुनि, पुलिस, जेल ऐं घरनि ते हमला ऐं धमाका। 15 एहलकारनि समेत 33 ॼणा शहीद, 92 दहशतगर्द मारिजी विया। कोयटा, पंजगूर, गवादर, मस्तूम, मछ ऐं ॿियनि इलाइक़नि में दहशतगर्दनि जा हमला नाकाम बणाया विया। 2 ॾींहनि में मारिजी वियल दहशतगर्दनि जो अंग 133 थी वियो। 3 आपघाती बमबार भी शामिल। ग्वादर में औरतुनि ऐं ॿारनि खे शहीद कयो वियो। पाक फौज चयो आहे त हमलनि जो मक़सद अदम इस्तेहकाम पैदा करणु हो। घरू वज़ीर मोहसिन नकवी ऐं वज़ीर आला बलूचिस्तान सरफराज़ बुगटी चयो आहे त बलूचिस्तान अंदर दहशतगर्द हमलनि में भारत मुलविस आहे। जेको बि दहशतगर्द आयो उहो बची नाहे वियो। कंहिं बि दहशतगर्द खे न छॾींदासीं। हमलनि जो मंसूबो भारत में ठाहियो वियो। असां वटि सबूत मौजूद आहिनि। मोहसिन नकवी ऐं सरफराज़ अहमद बुगटी वधीक चयो आहे त भारत खे अॻु जियां शिकस्त ॾींदासीं। ऑपरेशन मुकमल थी वियो आहे। फोर्सिस दहशतगर्दनि खे मुंहतोड़ जवाब ॾिनो। शहीदनि जे ख़ानदाननि जा हौसला बुलंद आहिनि। केपीके जे वॾे वज़ीर सुहेल आफरीदी चयो आहे त दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग में के कमज़ोरी या शक जी गुंजाइश न आहे। बलूचिस्तान में दहशतगर्दी, रियासती जी ख़ुदमुख्तियारी ऐं क़ौमी सलामती ख़िलाफ़ खुलियल अगराई आहे। हमलनि जी मज़म्मत कयूं था। वज़ीर आला केपीके वधीक चयो आहे त बलूचिस्तान में मासूम शहरियुनि ऐं औरतुनि खे निशानो बणाइण बरबरियत आहे। पाकिस्तान पूरी कुवत सां दहशतगर्दी जो मुक़ाबिलो कंदो। अमेरिका जी वक्ती सफ़ीर नेटली बेकर पारां बलूचिस्तान में दहशतगर्द हमलनि जी मुसबत। नेटली बेकर चयो आहे त हमलनि जी ज़िम्मेवारी BLA क़बूल कई आहे। अमेरिका BLA खे दहशतगर्द तंज़ीम करार ॾेई चुको आहे। पंहिंजे बयान में नेटली बेकर वधीक चयो आहे त अमेरिका पाकिस्तान जो साबित कदम शराकतदार आहे। अमेरिका तरफ़ां दहशतगर्दी जे मुतासिर ख़ानदाननि ऐं मुतासिर माण्हुनि सां दिली हमदर्दी ऐं ताज़ियत जो इज़हार कयूं था। सऊदी अरब पारां बि बलूचिस्तान में दहशतगर्द हमलनि जी मुसबत। सऊदी अरब जे परॾी वज़ारत चयो आहे त पाकिस्तान में दहशतगर्द कार्रवाइयुनि ते गिरती आहे। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी फाही अदालती क़त्ल हो। जस्टिस मोहम्मद अली मज़हर जो भुट्टो फाही रेफरेंस में तफ़सीली नोट जारी। 24 सफ़नि ते बदल तफ़सीली नोट में अॻूणे चीफ जस्टिस नसीम शाह जे इंटरव्यू जो बि हवालो। जस्टिस मोहम्मद अली मज़हर तफ़सीली नोट में चयो आहे त अॻूणे चीफ जस्टिस पाण एतराफ़ कयो त भुट्टो फाही केस जो फ़ैसिलो दबाव में ॾिनो वियो। उन में को शक नाहे त उहो हिकु अदालती क़त्ल हो। जस्टिस मोहम्मद अली मज़हर वधीक चयो आहे त भुट्टो केस जी ॿुधणी कंदड़ जज मुबैना तौर अपील जी ॿुधणी दौरान कावड़ में हुआ, जंहिंसां आज़ाद ज़हन सां फ़ैसिले जो इम्कान ख़त्म थी वियो हो। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त ईरान सां ॻाल्हियूं जारी रखणु चाहियूं था। ॾिसंदासीं त ईरान जे हवाले सां छा करे सघिजे थो। मंसूबो उहो आहे त ईरान ॻाल्हियूं करे ऐं उहे नतीजो ॾींदड़ हुजनि। हिकु इंटरव्यू में डोनाल्ड ट्रंप वधीक चयो आहे त सामूंडी बेड़ो ईरान तरफ़ वधी रहियो आहे। पंहिंजे सियासी इरादनि बाबति इतिहादुनि खे नाहे ॿुधाईंदा। डीज़ल 11 रुपया 30 पैसा फ़ी लीटर महांगो। पेट्रोल जो अघु बरक़रार। हुकूमत ईंदड़ 15 ॾींहनि लाइ पेट्रोलियम शयुनि जी नई क़ीमतुनि जो ऐलान करे छॾियो। अघ में वाधि बहद डीज़ल जो फ़ी लीटर 268 रुपया 38 पैसनि जो थी वियो। पेट्रोल जो फ़ी लीटर अघु 253 रुपया 17 पैसा मुक़रर। नोटिफिकेशन जारी।